हिन ॻोठ तां इहो कारो दाग़ हटाईंदुसि। ज़िंदगीअ में इहो अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां अॼु पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार। मां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग में आयल तमाम दोस्तनि खे भलीकार चवां थो। भली किराया जी किराया सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा चिकंदा रहंदा रहो। इहा मुंहिंजी अवां दोस्तनि जे लाइ, अवां प्री प्यारनि जे लाइ, अवां सब्सक्राइब जेतिरा मुंहिंजा दोस्त आहिनि सभिनी जी वॾी महिरबानी, लख थोरा लख लाइक हमेशह दुआऊं ॾींदो रहंदो आहियां। मां दोस्तनि खे अवां जो साथ, अवां जो सहकार, अवां जो प्यार हमेशह मूंसां कायम दाइम रहंदो। इंशाअल्लाह पंहिंजो साथ खे तौर ते निभाईंदासीं। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी, अलाह करे ख़ुशि हुजो। त दोस्तों हींअर असीं ॻाल्हि कयूं पिया हीअं त ईद वारे ॾींहंनि में तमामु घणो हिकु एंजॉयमेंट, बहितरीन एंटरटेनमेंट टेलीफिल्मूं हलण वारियूं आहिनि ऐं हिन में बहितरीन ड्रामा हलण वारा आहिनि। सिंध टीवी ते ऐं KTN ते, हर चैनल ते बहितरीन जेको आहे स्टोरीज़, बहितरीन ड्रामास अचण वारा आहिनि ऐं उहा अपडेट पहुचाइण जे लाइ मां दोस्तनि में हाज़िर थींदो आहियां। ऐं अवां दोस्त मुंहिंजो क़ाबिल इज़त दोस्त आहियो, मुंहिंजी इज़त बि कंदा आहियो। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी, लख तोरा लख लाइक। ऐं मां हिकिड़ो मुंहिंजो अर्ज़ु कंदो बि हलंदुसि अवां दोस्तनि जे लाइ, मां पीरी पढ़ण जे लाइ, जेकॾहिं को दोस्त मुझे इन चैनल पे न्यू आए तो दोस्त पे गुजारिश कयां थो त बड़ा मेहरबानी जल्दी में मुझे चैनल के सब्सक्राइब करे, सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन के भी दबाए छॾे त जीअं मुंहिंजी अचण वारी न्यू वीडियो जो नोटिफिकेशन उन दोस्त, उन पहिरीं प्यारे दोस्त वटि आसानी पहुची सघे। ऐं हुन खां अलावा मां दोस्तनि खे नंढी गुजारिश कंदो हूंदुसि त जन दोस्तनि मूंखे मैसेज ते मूंखे कमेंट कया आहिनि। अब्दुल हाई, जी हाँ सिंधरंग ख़बर का जेको दोस्त आदा मुंहिंजो नंबर घुरणु चाहे थो, दोस्त खे इहा गुज़ारिश आहे त मुंहिंजो नंबर अव्हां खे मुंहिंजे फेसबुक ID मैसेंजर ते तव्हां लिखी मोकिलियो त उन ते मां अव्हां दोस्तनि खे पंहिंजो नंबर ॾींदुसि। कंहिं बि फनकार जो नंबर खपे थो त मुंहिंजे मैसेंजर फेसबुक ID ते तव्हां जेको आहे पंहिंजो नालो लिखी मूंखे ॿुधायो त मां अव्हां खे दोस्तनि खे पंहिंजो नंबर ते शेयर कंदुसि। ऐं बाक़ी जेको आहे मामा असगर अली थेबू साहब जी वॾी महिरबानी, माजिद अली साहब जी महिरबानी, ख़ालिद अली साहब जी महिरबानी। ऐं जन दोस्तनि जिथां जेको बि हाल अहवाल कंदा आहिनि उन दोस्तनि जी मां नाला खणंदो आहियां हर वीडियो में। ऐं अॻे असांजो आहे नज़ीर अहमद पंजाबी अटक खां, ऐं उन दोस्त जी वॾी महिरबानी, अलाह करे ख़ुशि हुजे, आबाद हुजे। नज़ीर अहमद अटक जेको हमेशह असांखे यादि कंदो आहे पंहिंजे हर वीडियो में। मां जेका बि वीडियो रखंदो आहियां उन में उनजो मैसेज ज़रूरु लॻियलु हूंदो आहे, उनजो कमेंट ज़रूरु लॻियलु हूंदो आहे। हाणे जेकॾहिं को दोस्त मूंखे कमेंट करणु चाहे थो, मूंखे मैसेज कराइणु चाहे थो त उन दोस्त खे मां इहो गुज़ारिश कंदुसि त हिन वीडियो जे कमेंट्स बॉक्स में हली वञे, लिखी पंहिंजो नालो, पंहिंजी ज़ात ऐं पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजे ॻोठ जो लिखी कमेंट करे जेको बि हाल अहवाल हूंदो उन दोस्त खे मां अॻिले अचण वारे वीडियो में जेको आहे बिल्कुलु प्यार सां ऐं मोहबत सां उनखे जवाबु ॾींदुसि। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। ऐं मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं वॉच करो। वॉच करण सां मुंहिंजी को दोस्तनि जी जेको सहकार हूंदो, जेको दोस्तनि जी प्यार आहे ऐं मुंहिंजे लाइ तमामु घणी क़ाबिल इज़त आहे। त दोस्तो हींअर ॻाल्हि कयूं त असीं जानी दुश्मन, जी हाँ दोस्तो, जानी दुश्मन इंडिया जी न बल्कि असांजे पाकिस्तान जी ऐं असांजे सिंध जी बॉलीवुड अदाकारनि जी जानी दुश्मन फिल्म जंहिंखे डायरेक्ट कयो आहे चौधरी असगर तईन। जी हाँ तमामु बहितरीन डायरेक्टर नखोड़ सारा KTN ते, सिंध TV ते बहितरीन ड्रामा हली चुकिया आहिनि पंहिंजी डायरेक्शन में। जंहिंजो पहिरियों सिंध TV ते ड्रामो ॾिठो आहे तकरार। जी हाँ तकरार जो बहितरीन डायरेक्टर, जंहिंजी ही जानी दुश्मन फिल्म आहे। जानी दुश्मन फिल्मनि में तमामु बहितरीन सीनियर अदाकार इरफान शेख में हीरो जो किरदारु कंदा पिया। ऐं हुन खां अलावा मुस्तफ़ा सुमरो साहब उहो बि इनमें आहे, मुस्तफ़ा सिद्दीकी साहब। ऐं हुन खां अलावा असगर तईन, सत्तार नोहानी ऐं रीमा नाज़ तमामु बहितरीन आर्टिस्ट में मौजूदु आहिनि। ऐं अव्हांखे ॾिसण वटि आहे तमामु बहितरीन लोकेशन ते हिन फिल्म ते तमामु घणो ख़र्चु कयो वियो आहे। ऐं जेके प्रोड्यूसर बि सिंध TV ऐं डायरेक्टर आहे असगर तईन, जो राइटर भी असगर तईन आहे। तमामु बहितरीन लोकेशन ते फिल्माई वई आहे टेली फिल्म। ऐं ईद जे ॿिए ॾींहं ते हिनखे आमिर कयो वेंदो। ऐं ॾिसण में सारीदा हिन टेली फिल्म खे मां अवां दोस्तनि खे गुज़ारिश कंदा रहंदुसि
उनका पहिरियों हिकिड़ो ॿियो मां वीडियो शेयर कयो आहे, मां दोस्तनि जी नज़र कयो हो, उहो दोस्तो वीडियो जेका जीअं गर्दिश जे नाले सां उहा ईद जे पहिरें ॾींहं ते आनियर कई वेंदी, नशर कई वेंदी, ऐं उनमें बि जीअं त मां बि उनमें आहियां, जानी दुश्मन में मां न आहियां, बाक़ी जेका संगत आहे पुरानी संगत आहे, तमामु बहितरीन संगत आहे। मां उम्मीद कयां थो तव्हांखे हीअ फिल्म जेका आहे जानी दुश्मन तमामु हिकिड़ी एक्शन फिल्म आहे जेका अव्हांखे ज़रूर 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 पसंदि ईंदी। जेकॾहिं पसंदि अची वञे ऐं ज़रूर अचे त मुंहिंजे हिन वीडियो में उनजे लाइ अव्हांखे कमेंट्स कंदा ज़रूर, छो त मां जेका ॻाल्हि कंदो आहियां उहा चङी सुठी ॻाल्हि कंदो आहियां ऐं कूड़ मां पंहिंजी कोन लॻे ऐं कूड़ ॻाल्हाइण जी बेकार ॻाल्हि आहे। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। ऐं अञा जे करे को दोस्त मुंहिंजो रहिजी वियो आहे त उन दोस्त खे मां इहो गुज़ारिश कयां त जल्दी जल्दीअ में मुझे वीडियो जी मुझे मुझे चैनल के सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आइल बटन खे दबाए छॾियो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां दोस्तनि ताईं बआसानी मिले सघे ऐं अव्हांखे मिले बहितरीन अपडेट। जीअं दोस्त पंहिंजो नालो, पंहिंजी ज़ात, पंहिंजे शहर जो नालो हिन वीडियो जे कमेंट बॉक्स में ज़रूर लिखो त जीअं मां अव्हां दोस्तनि खे नाले सां जेको आहे अव्हां दोस्तनि जी शुक्रिया अदा कयां। जीअं दोस्त हिकु ॿ मुंहिंजा दोस्त रहिजी विया, शेर सोलंकी साहब, जीअं शेर सोलंकी लालू रंग का असांखे उहो मैसेज कंदो आहे, उन दोस्त जी वॾी महिरबानियूं। ऐं असांजो हिकिड़ो ॿियो दोस्त आहे नज़ीर आकाश नसीराबाद खां, उनजी वॾी महिरबानियूं। ऐं ॿियो आहे नज़ीर अहमद पंजाबी अटक, उनजी वॾी महिरबानियूं। ऐं तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी अला करे ख़ुशि हुआ। ॿियो आहे यासिर अली अब्बासी साहब, उनजी वॾी महिरबानी। तमामु दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टिकंदा रहंदा रहो। इहा मुंहिंजी अव्हां दोस्तनि जे लाइ, मां पहिरीं प्यारनि जे लाइ दुआऊं हूंदियूं आहिनि। आख़िर ताईं वाच करण जी तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। मुंहिंजे वीडियो खे अव्हां वाच कयो आहे, मुंहिंजे वीडियो खे अव्हां आख़िर ताईं ॾिठो आहे, तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी। पंहिंजो ख्यालु रखंदा ऐं जेका पंहिंजे बचड़नि जो ख्यालु रखंदा, भई बचड़नि खे आवारा गर्दी खां बचाए रखो ऐं पंहिंजी नियाणियुनि खे सुठे न सुठी तालीम ॾियो। हमेशह मां वीडियो में हिकिड़ो मैसेज ॾींदो आहियां अव्हां दोस्तनि खे। मां चाहींदो आहियां त मुंहिंजे हिन वीडियो को मां अव्हां दोस्तनि खे हिकिड़ो सबक़ या कोई हिकिड़ो मैसेज मिले ऐं इस्लाह मिले। जीअं दोस्तो इनके सदका जारिया समझी पंहिंजे दोस्तनि में, पंहिंजे परिवार दोस्तनि में इनके शेयर कंदा हलो त जीअं मूंखे बि उनजो अजर मिले, अव्हांखे बि उनजो अजर मिले, अव्हांखे सवाब मिले। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी। अलाह करे ख़ुशि हुजे, आबाद हुजे, हमेशह गुलनि जी आटे कंदा रहंदा रहो। इहो मुंहिंजी अव्हां दोस्तनि जे लाइ, परिवारनि जे लाइ दुआ आहे। त तमामु दोस्तनि जे लाइ वॾी महिरबानी। वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ। तेसीं ताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।